सखर में जमायत उलमा इस्लाम सिद्धी सखर तरफ़ां फ़लस्तीनी मज़ाहिमती तहरीक जे हमास जे सरबराह इस्माइल हानिया जी शहादत ऐं इसराइली जारियत जे ख़िलाफ़ मदरसा मंज़िलगाह सखर खां प्रेस क्लब सखर ताईं जमायत उलमा इस्लाम सिंध जे अॻवान ऐं सिटी सखर जे अमीर मुफ़्ती सऊद अफ़ज़ल हालेजवी जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें जमायत उलमा इस्लाम सखर जे कारकुननि तोड़े शहरनि वॾे तइदाद में शिरकत कई। इसराइल मुर्दाबाद ऐं फ़लस्तीन ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा हंया विया। इन मौक़े ते जमायत उलमा इस्लाम सिंध जे अॻवान ऐं सिटी सखर जे अमीर मुफ़्ती सऊद अफ़ज़ल हालेजवी, जनरल सेक्रेटरी कारी मोहम्मद फारूक शेख, मुफ़्ती आज़म महर, कारी लियाकत अली मुग़ल, मुफ़्ती कमरदीन मिलाणो, मौलाना अमानुल्लाह सखरवी, मौलाना उबैदुल्लाह भुट्टो, मौलाना अब्दुल गफ़ूर भुट्टो समेत ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त शहीद इस्माइल हानिया जो खून ऐं पूरे ख़ानदान जूं क़ुर्बानियूं रायगान न वेंदियूं, जॾहिं त हमास जे सरबराह इस्माइल हानिया जी शहादत जी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे गहरे ॾुख जो इज़हार कयूं था। हुननि चयो त शहीद इस्माइल हानिया पूरी उम्मत जो अॻवान हो, जंहिंजी शहादत सां सॼी उम्मत जो नुक़सानु थियो आहे। हू हिकु फ़र्द न बल्कि तहरीक हो, जंहिंजो खून रायगान न वेंदो। जमायत उलमा इस्लाम सिंध जे अॻवान ऐं सिटी सखर जे अमीर मुफ़्ती सऊद अफ़ज़ल हालेजवी वधीक चयो त क़िबला अव्वल फ़लस्तीन खे नापाक यहूदी रियासत खां आज़ादु कराइण हर मुसलमान ते फ़र्ज़ु आहे। हमास कॾहिं बि इसराइल तस्लीम कोन कंदी ऐं पंहिंजी जाननि जी क़ुर्बानियुनि ज़रिए फ़लस्तीन जे हिक हिक इंच जी हिफ़ाज़त कंदी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची